मां तव्हांजे पुट जी तारीफ़ कयां ख़ुशि थींदव, तव्हांजे भाउ जी तारीफ़ कयां ख़ुशि थींदव, अव्हांजे दोस्त जी, अव्हांजे पसंदि माण्हू आइडियल जी तारीफ़ कयां ख़ुशि थींदव, छो तो तव्हांखे प्यारो आहे। ऐं मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे प्यारो आहे त मुंहिंजे अल्लाह जी ज़ात जे प्यारो आहे। कंहिंखे प्यारो आहे? अल्लाह। ज़ोर सां अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे फरमाइनि था वरफ़अना लक ज़िक्रक, ऐं मुंहिंजा प्यारा नबी करीम तुंहिंजे ज़िक्र खे तव्हांजे लाइ मां बुलंद फरमायो आहे। वरफ़अना बुलंद कयो आहे असां लक तव्हांजे लाइ ज़िक्रक, तव्हांजे ज़िक्र खे हेॾे मिठी वारा निहारियो, ही मूं हथ मथे कयो आहे। जेकॾहिं तव्हां स्टेज खां वठी ऐं मुंहिंजे आंगुरनि ताईं मथे ताईं हिनखे मापींदव, इहो वधि में वधि 5 फुट 5.5 फुट थींदा। हे मूं हथ मथे कयो, पर जेकॾहिं को मिठीअ जो गदावर जान वेही करे हथ मथे कंदो त मूं वारे हथ खां फुट खन मथे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आलम चनो वीचारो मरी वियो आहे, जे उहो हुजे हा ऐं उहो हथ मथे करे हा त मुंहिंजा त सभिनि खां हुनजो हथ मथे हुजे हा। बुलंदी आहे कद बुत ते, बुलंदी छा ते आहे? कद बुत जेतिरो ओतिरो हथ मथे वेंदो, बिंदरो हूंदो त हिते बि कोन वेंदुसि, कदावर हूंदो त मथे वेंदो, बुलंदी आहे कद बुत ते। अल्लाह ताला फरमाए थो वरफ़अना लक ज़िक्रक, ऐं मुंहिंजा प्यारा नबी तव्हांजे ज़िक्र खे मां अल्लाह बुलंद कयो आहे। हाणे तव्हां मिठी वारा मूंखे ॿुधायो त अल्लाह ताला केतिरो बुलंद आहे। अल्लाह पाक जे बुलंदी जी हद नाहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे ज़िक्र जी बि हद नाहे। वरफ़अना अल्लाह ताला मां रब्बुल आलमीन तुंहिंजो ज़िक्र बुलंद कयो आहे। केतिरो कयो थी मौला? अल्लाह ताला फरमाए थो केतिरे सां तूं ॿधना सां, जेतिरी मुंहिंजी ताक़त आहे ओतिरो मां मुस्तफ़ा जो ज़िक्र बुलंद करे छॾियो आहे। जी आयत समूरी जे नुज़ूल में हज़रत अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी लिखियो आहे, जब जिब्रील हुजूर जी दरगाह में आया ऐं इहा आयत खणी आया वरफ़अना लक ज़िक्रक, मुंहिंजा हबीब अल्लाह ताला फरमाए थो तव्हांजे ज़िक्र खे मां तव्हांजे लाइ बुलंद कयो आहे। त जिब्रील अमीन खे रसूलुल्लाह फरमायो त जिब्रील ख़ुदा खां इहो पुछो अथी त मुंहिंजो ज़िक्र अल्लाह साईं कीअं बुलंद कयो आहे? मुंहिंजो ज़िक्र कीअं कहिड़े तरीक़े सां बुलंद कयो आहे? जिब्रील चयोसि मां न पुछो आहे साईं, फरमा मोटी वञी ख़ुदा खां पुछी आहे। सुभान अल्लाह। जबल वापसो मकाम ख़ास पर पहुतो, रब्बुल आलमीन खे सभु ख़बर आहे, अलीमुम बिज़ाति सुदूर आहे। अल्लाह ताला फरमायो जिब्रील जंहिं कम सां आयो आहे उन कम जो जवाब ॾियां थो, वञी मुंहिंजे सोणे नबी खे चओ त मूं तुंहिंजो ज़िक्र 2 तरीक़नि सां बुलंद कयो आहे। कहिड़ा तरीक़ा? मिठी वारा यादि कयो, कहिड़ा तरीक़ा? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो जअलतो ज़िक्रक ज़िक्री या रसूल अल्लाह, पहिरों तरीक़ो ही आहे मां अल्लाह पाक तो मुस्तफ़ा जे ज़िक्र खे पंहिंजो ज़िक्र बनायो। यानी जेकॾहिं को रसूलुल्लाह जी नात थो पढ़े सम्झो ख़ुदा जी तारीफ़ थो करे, को नबी पाक जो शान बयान थो करे त ख़ुदा जो शान बयान थो करे। जअलतो ज़िक्रक ज़िक्री या रसूल अल्लाह, तव्हांजे ज़िक्र खे मूं पंहिंजो ज़िक्र बनाए छॾियो आहे। माना जेको तव्हांजो ज़िक्र कंदो ॼण मुंहिंजो ज़िक्र कंदो। हिकु नमूनो इहो ॿियो बि आहे। या अल्लाह ॿियो कहिड़ो आहे? अल्लाह ताला फरमाए थो इज़ा
ذکرت ذکرت معی یا رسول اللہ ॿियो तरीक़ो ही आहे त जंहिं जाइ ते मां अल्लाह जो ज़िक्र हूंदो उते तो मुहम्मद जो बि ज़िक्र हूंदो। ॻाल्हि तव्हांखे सवली सम्झ में अचणु खपे। अवां जे मस्जिद शरीफ़ में जमल आज़ान ईंदी आहे अल्लाहु अकबर, अल्लाह सभिनि खां वॾो आहे, अल्लाहु अकबर सभिनि खां ख़ुदा वॾो आहे, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। उन खां पोइ तव्हां शाहिदी ईंदा हो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, मां शाहिदी थो ॾियां त अल्लाह खां सवाइ ॿियो केर बि इबादत जो लाइक़ नाहे। तोखे अॻिते बि चवणो पवंदो आहे अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। मां अल्लाह पाक जे वहदानियत ऐं तौहीद सां गॾु इहा बि शाहिदी थो ॾियां त मुहम्मद करीम अल्लाह जो रसूल ऐं नबी आहे। इहो अथव इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई, जिथे मुंहिंजो ज़िक्र थींदो उते तुंहिंजो ज़िक्र थींदो। मुंहिंजे हबीब करीम जी अवां माना मोटी ॻाल्हि पढ़ो, मोटी ला इलाहा इल्लल्लाह। अॻिते छा आहे? मुहम्मद रसूलुल्लाह। मुहम्मद रसूलुल्लाह। मूंखां न चवरायो, मां बि चई सघां थो पर तव्हां खां थो चवरायो। ला इलाहा इल्लल्लाह। अॻिते छा आहे? अल्लाह ताला फरमाए थो इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई, जिथे मुंहिंजो ज़िक्र हूंदो उते तुंहिंजो बि। मुंहिंजे ज़िक्र खां तुंहिंजे ज़िक्र खां सवाइ मुंहिंजो ज़िक्र ख़ाली न हूंदो। पर अतहियात में वेहंदो आहे छा चवंदो आहे? अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबातु। जानी इबादत अल्लाह जे लाइ, माली इबादत अल्लाह जे लाइ, रूहानी कम सब खुदा जे ज़ात बाबरकात लाइ। जे कुछ भी मां अल्लाह पाक ला कया सब खुदा जे लाइ। अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबातु। या खुदा जी तारीफ़ आहे, पर मुजादा तुंहिंजी निमाज़ पूरी एसी ताईं कान थींदी जेसी ताईं चवंदे जेसी ताईं चवंदे अस्सलामु अलैक अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ओ ग़ैब जे ख़बर ॿुधाइण वारा तो मिठे मुहम्मद करीम ते सलाम हुजे। किथे ख़ुदा खां धार कंदे मुंहिंजे नबी खे, कहिड़ी जाइ तां परे कंदे। अल्लाह सी फरमातो वरफ़अना लका ज़िक्र, तुंहिंजो ज़िक्र मूं बुलंद कयो आहे, तुंहिंजे ज़िक्र खे मूं पंहिंजो ज़िक्र सॼो आहे। जिथे मुंहिंजो ज़िक्र थींदो उते तुंहिंजो ज़िक्र थींदो। ॾाढो मिठी वारा ज़रूर ख़ुशि थींदो जे नबी जी तारीफ़ ॿुधंदो त सबसे आला सबसे गुज़रियो कोन आहियां, पर हिकिड़े अखर जे तरफ़ तव्हांजो तवजो थो छिकरायां। हमारा नबी छा ॾाढे चओ कंहिंजो? मां छो चवां हिन जो नाहे हिन जो आहे? मां छो चवां त ही शामिल आहे ही शामिल न आहे? मूंखे कहिड़ो हक़ आहे जो मां कंहिंखे कढां? जंहिंजो बि अक़ीदो आहे त आमना जो लाल मुंहिंजो नबी आहे, वो ख़ुशि थींदो। सबसे आला नबी दोनों आलम का दूल्हा हमारा नबी दोनों पाण सिंधी में चवंदा आहियूं घोट, उर्दू वारा चवंदा आहिनि दूल्हा। तो दोनों आलम का दूल्हा हमारा नबी, ॿिन्ही जहाननि जो घोट आहे त मदीने वारो साईं आहे। ये तो हल्के से औले या
نبی نبیان جو سردار وہ جو نبی عبد اللطیف فرمائے تو جوڑے جوڑ جہان جی جدہ جوڑیائی خامد خاص خلق محمد مقائی کلمو تہ کریمت چٹو چانائی ان مولا کا انت محبوبی یہ اتائی ادا لکھی دنائی بئی سراہوں سید کے مصطفیٰ شان وار ہوا تو مصطفیٰ کے جو قرآن میں جو وضو شان وار ہوا قیامت کدے نچھی دی جیسی قرآن ہوں گا جو آواز اچھے قیامت کدے نچھی جیسی قرآن ہوں گا رب جو قسم سلامت سارو جہان ہوں گا قرآن موجود دنیا موجود شرک سے پیو کفر تھے جو شراب مانو پین کا قتل غارت کن تھا حکمے جا حق کھائن تھا دنیا میں چھا نہ چھا تو تھے اللہ تعالیٰ جی ذات بابرکات کے نمبر تو اچے تو ذکر مان کے برباد کیا تباہ کیا پر اللہ جو وعدو آ جیسی تئی محمد مٹھے جو قرآن ہوں دو حالی رسو ڈگو ڈیندو سان حالی فی الحالی ماں رب کریم جی ذات کے ماں فرمایا تو قیامت ایسی کہیں نہیں دی جیسی تھی دنیا کے تختے تھے قرآن موجود تو قرآن شریف جی صدقے بچوں پیو یا اللہ جی وڈی مہربانی آ پٹائی صاحب سبحان اللہ جو فرمائے تو سیوا کر سمر جی جت جر وہے تو جال کیڑو سمر کراچی وارو کیا ماڑی کھا وچی کرے کو زیادہ ہے منوڑے تئی جتھے ونجو تے تھے جہازن ہنی پانی سجو تیل کرے جو تھپ کھائیے انہی سمندر جی گال نہ ہے چوے تو سیوا کر سمندر جی جت جر وہے تو جال سہسی وہن تاثیر میں مانک موتی لال ادا جے ماسو ملئی مال تو پوجارا پرتھی انہی قرآن کریم کے اللہ تبارک و تعالی دنیا کے تختے تے مجھے حبیب کے ڈنو یہ بھی اللہ تعالی فیصلو کو تما اگر نبیان کے بھی کتاب ڈنا ہا انہن کی حفاظت نبی کندا ہا اللہ سی چیو اے نبیو کتاب تمہاں جو آ تمہاں سنبھالو پر جی مجھے مصطفیٰ کریم دے اللہ قرآن نازل کیو اللہ تعالی فرمائے مجھے حبیب قرآن تو تے نازل کیو تھن کلام مہجو اگن نبی اگیا کتاب سنبھالا پر تجھے قرآن کے ماں رب قیامت تائیں سنبھالی اگر وہ مفتی صاحب جنتا ٻڌايو ته انگريزن جو تو قرآن سب وٺي دريا میں لوڙي ڇڏينداسي پیسن تے وٺي سب قرآن لوڙجي ويندا هن چڑائي وارو خيال هو ته بس اهي سب قرآن وہ لوڙجي آ ته ڪنهن وٽ کول هوندو پر کے سمجھدار اچو تو تو پنا کاغذ پاٹھا پریس جو چھکل اهو تو لوڙے ساڑے ختم کرے سگھی تو پر جو کو مومن مسلمان جے سینے میں اللہ جو قرآن آن کے قیامت تائیں کیرو کڈی نہ ہو سکے اب صحیح تو نوایا غلط صحیح ہے
بڑی خوش قسمتی اور بارڈن جی جن کے اللہ سے قرآن یاد کرنے کی توفیق نصیب فرمائی جائے. مجاہدوں سے بڑو واقعو مکھے یاد اچے تھو دل تھی چوے تواں کے ماں ٻدھایا امید آت انشاءاللہ تعالیٰ تواں جو ایمان تازو تھی پڑھو. صلی اللہ علیہ جو سبحان اللہ اڑے جو سبحان اللہ. امام ابو حنیفہ ان جے پوئے لگن کے حنفی چئبو آ. امام شافعی جے پوئے لگن کے شافعی چئبو آ. امام احمد بن حنبل جے پوئے لگن کے حنبلی چئبو آ. امام مالک جے پوئے لگن کے مالکی چئبو آ. کلہم اخذ من رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم. انہی چینی امامن وٹ جو کچھ بھی دین فقہ شریعت سب رسول اللہ وٹا ہے. ہکڑا وری اوے توجہ کیری چینی کھان جدا جیسا حنفی نہ آहियूं असां शाफ़ी न आहियूं असां मालिकी न आहियूं असां हंबली न आहियूं. छा आहियो बोलायो का भला तुंहिंजो न कुझु बि कोन. मुंहिंजो उन्हनि सां को दुश्मनी वेर कोन्हे. असां ॿिए जी छो तकलीफ़ कयूं, ॿिए जे कढ छो लॻो, अबू हनीफे जे कढ छो लॻो, शाफ़ी जे कढ छो लॻो, अहमद बिन हंबल जे पुछां छो लॻो, मालिकनि जे पुछां छो. क़ुरान आहे हदीस आहे त पोइ चाचा चिबड़ तोखे अकुल ख़ुदा ॾिनो आहे. क़ुरान त अल्लाह जो कलाम आहे. रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां वठी करे मुरतब थियो आहे. हदीसूं नबी पाक जे ज़माने में कंहिं गॾु कयूं. तूं पाण खे थो चवंदो आहे कंहिंजो मुक़ल्लिद कोन आहे. तूं पहिरियां मुक़ल्लिद इमाम बुखारी जो आहे. उन खां पोइ तूं मुक़ल्लिद इमाम शाफ़ी जो आहे. उन खां पोइ मुक़ल्लिद तूं इमाम अबू दाऊद जो आहे. ज़ाहिर में तूं इनकार कर त मां मुक़ल्लिद न आहियां, पर तूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कंहिं न कंहिं इमाम जो मुक़ल्लिद आहे. तूं मुंहिंजे आॾो ईंदे तूं पंहिंजो मसलक बयानु करे त बुखारी खोली दे, तिरमिज़ी खोली दे, अबू दाऊद खोली दे. बुखारी तिरमिज़ी अबू दाऊद रसूलुल्लाह लिखिया. लिखण वारा बुज़ुर्ग पोयां हा. तोखे अबू हनीफे खां चिड़ा, शाफ़ी खां चिड़ा, मुंहिंजा दोस्त इमाम अहमद बिन हंबल खां चिड़ा, इमाम मालिक खां चिड़ा. पर मुंहिंजा दोस्त तोखे ख़बर हुजणु खपे जंहिंजे कढ लॻो आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़ उन्हनि खे तूं पंहिंजे तकलीफ़ जे करे तूं हुननि जे मथां एतमाद कंदो आहे. तुंहिंजो इन्हनि ते एतमाद आहे. जेकॾहिं तुंहिंजो एतमाद करणु बिदअत ऐं शिरक ऐं गुनाह न आहे त असांजो बि चइनी ईमान माना कंहिं बि हिकिड़े इमाम जी तकलीफ़ करणु को शिरक गुनाह कुफ़र कोन्हे को. कुल्लुहुम अख़ज़ मिन रसूलिल्लाह. उन्ही चइनी इमामनि वटि जो कुझु आहे सभु मुंहिंजे रसूलुल्लाह वटां. खुदा समझाए थी मुझे चओ सुभान अल्लाह. अरे अस्मा रिजाल जे मामले में ही ज़ईफ़ा, हे कूड़ो आहे, हे सुन्नी आहे, हे सही रिवायतूं बयान कंदो हो, इन जो हाफ़िज़ो कमज़ोर हो. किथां किताब आणी दे. इमाम ज़हाबी जे पुठियां लॻंदे, इमाम मिज़ी जे पुठियां लॻंदे, कंहिं न कंहिं अस्मा रिजाल वारे इमाम जो किताब खणी तूं उते तहक़ीक़ कंदे ऐं पाण खे तूं साबित करण लाइ त मां मज़बूत हदीस, हीअ ज़ईफ़ आहे, हीअ सही आहे, हीअ ग़लति आहे, इहा ज़ईफ़ ऐं सही किथां आणींदे. तोखे तकलीफ़ करणी पवंदी ऐं करी थो. ऐं तोखे रुगो बुखारी 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 यादि आई आहे. मां तो चवां बे इश्क़े मोहम्मद जो पढ़ा बे है बुखारी, आती नहीं बुखारी आता है बुखार उनको. बुखार तव्हांखे चए थो तव्हांखे बुखारी जी सम्झ ई कान्हे का त बुखारी छा हूंदी आहे. तव्हांखे ख़बर आहे त बुखारी कहिड़े मसलक जो. बहरहाल इन किसे खे छॾियो, अॻिते हलो. हज़रत
امام شافعی ٹھو سبحان اللہ تھکجی پیا ہو سبحان اللہ ہوں چاہیے تو جی تھکجی پیا ہو سے ہاتھ متے کرو سبنی گھڑیاں تو متے گیا تھکلن کے چھا ٻڌایا بھلا چङो जेके जाॻो था से ज़ोर सां सुभाणे अल्लाह चओ